पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंट्रियन जे सदर आसिफ अली ज़रदारी पारां मुल्क जी एजेंसियुनि ख़िलाफ़ ज़हर उगाचण ते सख़्त मुज़म्मत जो इज़हार कयो वियो आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त हिकु शख़्स मुल्क में ॾुफेड़ पखेड़ लाइ समूरियूं हदियूं पार करे रहियो आहे। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान खे तनक़ीद जो निशानो बणाईंदे चयो आहे त हिकु शख़्स मुल्क में ॾुफेड़ पखणणु चाहे थो। उनखे सिर्फ़ इक़्तिदार ऐं इक़्तिदार घुर्जे, पर असां इदारनि ते हमला कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। आसिफ अली ज़रदारी इमरान ख़ान जे ताज़े तकरारी बयान जे रद्द अमल में पंहिंजो बयान जारी कंदे चयो आहे त हिकु शख़्स मुल्क में ॾुफेड़ पखेड़ण लाइ हर हद पार करे रहियो आहे। उन शख़्स खे न त मुल्की सालमियत जी परवाह आहे ऐं न ई मुल्की इदारनि जी परवाह करे थो। उन शख़्स खे इक़्तिदार खां सवाइ कुझु नज़र ई कोन थो अचे। हुन वधीक चयो त इदारनि जी बका सां ई मुल्क जी बका आहे। असां कंहिं बि सूरत में पंहिंजे इदारनि ते हमला बर्दाश्त न कंदासीं। आसिफ अली ज़रदारी चयो त 1947 खां वठी हेल ताईं असां क़ौमी इदारनि सां गॾिजी दुश्मन जो मुक़ाबिलो कयो आहे ऐं अॻिते बि कंदा रहंदासीं। दुश्मन हिन भेरे मुल्क अंदरि मौजूदु माण्हुनि खां हमलो करायो आहे। असां पंहिंजी पाक फ़ौज जी क़ुर्बानियुनि ऐं शहादतुनि खे कॾहिं बि नथा विसारे सघूं। असां दुश्मन जी हर साज़िश खे नाकाम बणाईंदासीं। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं तहरीक इंसाफ़ जे सरबराह इमरान ख़ान PTI जे लॉन्ग मार्च ते थियल हमले जो इल्ज़ाम वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्लाह ऐं हिकु हसास इदारे जे अमलदार ते हयो हो। शहबाज शरीफ़ ऐं नवाज़ शरीफ़ विच में टेलीफोन राब्तो थियो आहे, जंहिं में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान जी पाक फ़ौज बाबति बयाननि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। ज़ईन मूजिब नवाज़ शरीफ़ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे हिदायत कई आहे त इमरान ख़ान ख़िलाफ़ फ़ौरी क़ानूनी कार्रवाई कई वञे। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो आहे त हीउ शख़्स मुल्की ऐं रियासती दिफ़ा इदारनि ख़िलाफ़ नफ़रत पखेड़े रहियो आहे। ISPR जे बयान ते ॿधल हुकूमत खे समूरे क़ानूनी घुर्जूं पूरियूं करणु घुर्जनि। मियां नवाज़ शरीफ़ चयो आहे त हीउ शख़्स फ़ौज ऐं अवाम खे आणे खूनी इनक़लाब जी ॻाल्हि करे रहियो आहे। इन मौक़े ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त इमरान ख़ान सिक्योरिटी रिस्क बणिजी वियो आहे। संदसि ख़िलाफ़ कार्रवाई करे रहिया आहियूं। शहबाज शरीफ़ चयो त इमरान ख़ान ख़िलाफ़ कार्रवाई लाइ आला सतह इजलास सॾायो वियो आहे, जंहिं में कानून वारे वज़ीर अयाज़ सादिक़ ऐं ख़्वाजा साद रफ़ीक़ समेत सीनियर अॻवान ऐं वज़ीर शिरकत कंदा। ज़रियनि मूजिब इजलास में हुकूमत इमरान ख़ान जे बयान ते रोशनी में मुस्तक़बिल जो एक्शन प्लान जोड़ींदी। नाज़रीन, पैमरा तहरीक इंसाफ़ चेयरमैन इमरान ख़ान जे तकरारी बयाननि जो नोटिस वठी छॾियो। पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेगुलेटरी अथॉरिटी इमरान ख़ान जूं तक़रीरूं ऐं प्रेस कॉन्फ्रेंस ॾेखारण ते पाबंदी हणी छॾी आहे। पैमरा तरफ़ां जारी कयल हुक्मनि मूजिब इमरान ख़ान जे रिकॉर्ड तक़रीर बि नशर न करे सघिबी। ॿिए पासे तहरीक इंसाफ़ चेयरमैन इमरान ख़ान ते हमले ख़िलाफ़ इस्लामाबाद में एहतजाज कंदड़नि 24 PTI अॻवाननि ख़िलाफ़ केस दाख़िल कया विया आहिनि। PTI अॻवाननि ख़िलाफ़ केस I9 थाणे ते दाख़िल कया विया आहिनि, जंहिं में अली अहमद अॻवान, आमिर कियानी, वासिफ कयूम, चौधरी शुएब ऐं ॿिया शामिल आहिनि। FIR मूजिब जवाबदारनि पुलिस सां मुज़ाहमत कई आहे, सरकारी मिल्कियतुनि खे नुक़सान पहुचायो, पुलिस ऐं FC अहलकारनि ते ॾंडनि ऐं पथरनि सां हमलो कयो। FIR में वधीक चयो वियो आहे त जवाबदारनि जे पथराव में FC जा 9 ऐं पुलिस जा 5 अहलकार ज़ख़्मी थिया, जॾहिं त 30 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो। वाज़े रहे त तहरीक इंसाफ़ कारकुननि गुज़िरियल ॾींहुं कराची, लाहौर ऐं रावलपिंडी में बि एहतजाज कयो हो। नाज़रीन, इस्लामाबाद इंतज़ामिया हिकु भेरो ॿीहर पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे जलसनि ऐं धरणनि जी इजाज़त ॾियण खां इनकार कंदे इस्लामाबाद हाई कोर्ट में अलॻि दरख़्वास्त दाख़िल करे छॾी आहे।
इस्लामाबाद हाई कोर्ट में एडवोकेट जनरल इस्लामाबाद पारां दाख़िल कयल दरख़्वास्त में इस्तदा कई वई आहे PTI जे जलसे ऐं धरणे लाइ NOC वठण जी दरख़्वास्त रद्द कई वञे। दरख़्वास्त में चयो वियो आहे त 3 नवंबर जी शाम तहरीक इंसाफ़ जी रैली ते हमलो कयो वियो, जंहिं में इमरान ख़ान ज़ख़्मी ऐं हिकु शहरी मारिजी वियो। इमरान ख़ान जी जान खे ख़तरो आहे। दरख़्वास्त में चयो वियो आहे त सिक्योरिटी ख़तरनि जे हवाले सां ॿुधायो वियो आहे त अहिड़ी सूरत हाल में PTI खे इस्लामाबाद में रैली ऐं धरणो करण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। एडवोकेट जनरल इस्लामाबाद इहो बि चयो आहे त सिक्योरिटी अलर्ट खे नज़र में रखंदे PTI खे इस्लामाबाद में वेहण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। इमरान ख़ान मज़हबी जज़्बनि खे मजरू कयो, उन करे ई हू निशानो बणियो। ॿिए पासे इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त इमरान ख़ान ड्रामो करे रहियो आहे ऐं इहा समूरी सोचियल सम्झियल साज़िश आहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील इनाम मेमण जो चवणु हो त पहिरियां चयो वियो त इमरान ख़ान खे हिकु गोली लॻी, पोइ 2 थी वयूं ऐं पोइ चयो पियो वञे त खेसि 4 गोलियूं लॻियूं। छा इमरान ख़ान को सुपरमैन या आयरन मैन आहे? हुन चयो त संदसि ख़्याल में त हुन समूरी फिल्म जे पुठियां भारत ऐं इसराइल आहिनि, छो त अवां ॾिठो त भारत इमरान ख़ान खे कहिड़ी रीति हीरो बणाए पेश कयो। शर्जील इनाम मेमण मुतालबो कयो त आलमी डॉक्टरन ते ॿधल बोर्ड जोड़े शर्जील मेमण जो तिबी मुआइनो कराइजे त ख़बर पइजी वेंदी त हक़ीक़तूं अवाम साम्हूं रखियूं वञनि। हुन इहो बि मुतालबो कयो आहे त मामले ते GIT ठाहे जांच कराई वञे। नाज़रीन, इस्लामाबाद जे ज़िले इंतज़ामिया पाकिस्तान तहरीक इंसाफ़ के जलसे ऐं धरणे जी इजाज़त ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट में ज़िले इंतज़ामिया तरफ़ां दाख़िल करायल दरख़्वास्त में चयो वियो आहे त इमरान ख़ान जी जान के ख़तरनि खे नज़र में रखंदे जलसे या धरणनि जी इजाज़त नथा ॾेई सघूं। दरख़्वास्त में वधीक चयो वियो आहे त सिक्योरिटी इदारनि जूं रिपोर्टूं आहिनि त इमरान ख़ान जी जान खे ख़तरो आहे। इस्लामाबाद इंतज़ामिया PTI खे जलसे या धरणे जी इजाज़त नथी ॾेई सघे। दरख़्वास्त में चयो वियो आहे त इमरान ख़ान जे कंटेनर ते हमलो थियो, जंहिं में इमरान ख़ान समेत केतिराई माण्हू ज़ख़्मी ऐं हिकु शख़्स मारिजी वियो। हमले आवर खे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं पंहिंजे एतिराफ़ी बयान में बि सभु बयान कया आहिनि। दरख़्वास्त में चयो वियो आहे त ख़दशो आहे त अहिड़ा मज़हबी जुनूनी इस्लामाबाद में रैली में दाख़िल थी सघनि था ऐं ॿीहर अहिड़ियूं कार्रवायूं करे सघनि था। इस्लामाबाद में अॻु बि अहिड़ा इंतिहा पसंद वाक़िया थी चुका आहिनि। सलमान तासीर ऐं शहबाज भट्टी खे इस्लामाबाद में मज़हबी जुनूननि क़त्ल कयो हो। ख़बर शामिल कंदासीं त PTI सेनेटर आज़म सवाती दावा कई आहे त संदसि ज़ाल सां गॾु ज़ाती वीडियोज़ अणॼातल नंबर तां मोकिलियूं वयूं। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे आज़म सवाती रोई ॾिनो आहे। हुन चयो त ज़ाल सां गॾु ज़ाती वीडियोज़ अणॼातल नंबर तां मोकिलियूं वयूं आहिनि। धीअ चयो त हीअ वीडियो तॾहिं जी आहे जॾहिं तव्हां कोयटा विया हुआ। संदसि चवणु हो त सोचो हिकु धीअ जॾहिं पंहिंजे पीउ खे चए त हीअ वीडियो तव्हां जी ऐं अम्मी जी आहे त सोचो इन पीउ ते कीअं गुज़रंदी। आज़म सवाती चयो आहे त जेके हैवान इन कमनि में लॻल आहिनि, जेकॾहिं उन्हनि खे कंहिं शख़्स जी का करप्शन या गैर इख़लाक़ी शइ न मिली त ज़ाल सां गॾु वीडियो था ठाहे छॾनि। PTI सेनेटर चयो त मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे जो वीडियो साम्हूं आंदी वई। ज़ाल ऐं मुड़ुस जो तक़दुस पामाल कयो वियो। सुप्रीम कोर्ट खे चवां थो त कॾहिं इंसाफ़ मिलंदो। हुन चयो त मां आपघात त नथो करे सघां, पर हिन मुल्क में रही ज़ुल्म जो मुक़ाबिलो कंदुसि। नाज़रीन, वफ़ाक़ी जांच एजेंसी PTI सेनेटर आज़म सवाती जी वीडियो जाली करार ॾेई छॾी। पधिराई मूजिब इंटरनेट ते आज़म सवाती बाबति पखेड़ी वेंदड़ वीडियो जाली आहे। आज़म सवाती सां जुड़ियल वीडियो ऐं ऑडियो जो तफ़सीली तजियो कयो वियो। वीडियो ऐं ऑडियो जो फ्रेम टू फ्रेम फॉरेंसिक तजियो कयो वियो आहे ऐं फॉरेंसिक इंटरनेशनल मयार मूजिब कई वई आहे। FIA जो चवणु आहे त इंटरनेशनल मयार जी फॉरेंसिक सां साबित थियो आहे त वीडियो में एडिटिंग थी आहे।
चेहरनि खे बिगाड़े मुख़्तलिफ़ वीडियोज़ उनमें शामिल कयूं वियूं आहिनि ऐं फोटोशॉप कयूं वियूं आहिनि। FIA मूजिबि आज़म सवाती जेकी ॻाल्हियूं कयूं आहिनि उन्हनि ते बाज़ाब्ता तौरु जांच जी ज़रूरत आहे। आज़म सवाती लिखत दरख़्वास्त ॾे ऐं पंहिंजा समूरा ख़दशा ॿुधाए। FIA जो चवणु आहे त ज़ाहिरी तौरु जाली वीडियो सेनेटर आज़म सवाती खे बदनाम करण लाइ पखेड़ी वई आहे। तहरीक इंसाफ जे वाइस चेयरमैन शाह महमूद कुरैशी चयो आहे त पुरअमन एहतजाज जारी रहंदो। पंहिंजे बयान में शाह महमूद कुरैशी चयो त वज़ीराबाद वाक़े जी FIR जे रस्ते में रंडक न अचणु घुरिजे। फरियादी जी मर्ज़ी मूजिबि FIR दाख़िल न थी त कानून ऑप्शन मौजूदु आहे। वाज़े रहे त अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान हमले खां पोइ शौकत ख़ानम इस्पताल मां ॻाल्हाईंदे चयो त मां ठीकु थींदे ई सॾु ॾींदुसि, पोइ रोडनि ते निकिरंदुसि ऐं 3 माण्हुनि जे इस्तीफ़ा ताईं एहतजाज जारी रहंदो।